सिंध तरक़ी पसंद पार्टी के चेयरमैन डॉक्टर कादिर मक्सी की 63वीं सालगिरह के मौके ते तरक़ी पसंद हाउस हैदराबाद में तकरीब मुनक़द कई हुई, जंहिंमें सियासी समाजी मज़दूर ऐं तरक़ी पसंद तंज़ीम के अॻुवाणनि कारकुननि वॾे अंग में शिरकत कई। तकरीब में डॉक्टर कादिर मक्सी की 63वीं सालगिरह के मौके ते केक कटियो वियो। तकरीब के खिताब कंदे डॉक्टर कादिर मक्सी चयो त सिंध जी ग़ुलामी ज़िलत जो ज़िम्मेवार रुगो धारियूं क़ुवतूं न आहिनि, पर उन्हनि सां गॾु सिंध जो जागीरदार तबिक़ो बि बराबरि जो शरीक रहियो आहे। हुन चयो त सिंध जा जागीरदार अॼु बि सिंध दुश्मन फ़ैसिलनि में मुलविस आहिनि ऐं हमेशह पंहिंजे मुफ़ादनि ख़ातिर सिंधी क़ौम जे हक़नि जो सौदो कंदा रहिया आहिनि। मज़ाहिमती तहरीक के सरवार लोहिया लज जे मुहाफ़िज़ मोहतरम डॉक्टर कादिर मक्सी के तो ताज़ा मुखातिब थे। स्टेज ते वेठल मोज़ेज़ अगवान ऐं दानश्वर साहिबान, मुंहिंजे साम्हूं वेठल मुंहिंजूं भेनरूं, मासूम बारड़ा गुलनि जहिड़ियूं न्याणियूं ऐं तरक़ी पसंद पार्टी जा कारकुनो, सिंध जा सॼणो, तव्हां सभिनी खे जीए सिंध, जीए सिंधी फोरियत। दोस्तो, आऊं तव्हांजो शुक्रगुज़ार। अॼु माशाअल्लाह मूं 63 साल पंहिंजी ज़िंदगी जा पूरा कया आहिनि ऐं हर साल ही दोस्त मुंहिंजी सालगिरह जो ही प्रोग्राम रखंदा आहिनि ऐं इलाही सारो पंहिंजी ज़िंदगी जे बाबति लिखियो वियो आहे, ॻाल्हायो वियो आहे। 19 सालनि जी उमिरि में मां जामशोरो मेडिकल कॉलेज में पढ़ण आयो हुअसि ऐं पोइ सिंध ऐं सियासत जे हवाले थियो आहियां। माना जेकॾहिं 20 साल 19 साल मां पंहिंजा रांदि रूंद जा ऐं पढ़ाई जा कढी छॾिया त बाक़ी 44 साल असां सिंध जी सियासत कंदे, जदोजहद कंदे, दुश्मननि जा मुक़ाबिला कंदे, जेल जा अज़ाब भोगींदे, क़ैद ऐं बंद जा ॾींहं गुज़ारिया अथऊं ऐं सिंध जे अवाम जे शौर खे जाॻाईंदे, मुंज़िम कंदे, मुतहरिक कंदे असां पंहिंजी ज़िंदगी जो ही सफ़र जारी रखियो आहे। दोस्तो साथियो, ज़िंदगी सिंध जी सियासत में तरक़ी पसंद पार्टी जो हिकिड़ो वाज़े सियासी नुक़्ते नज़र आहे। असां पंहिंजी समूरी सिंध परस्ती जी सियासत, वतन परस्ती जी सियासत ऐं सिंध मादरे वतन खे समूरी क़िस्म जी ग़ुलामी ऐं ज़िलतुनि खां आज़ाद करे बावकार वतन बनाइण जी जिस्तजू ऐं सिंध जे ईंदड़ नस्लनि खे तालीम, तवानाई ऐं तरक़ी जे राह ते वठी वञण जूं जेका बि जदोजहद रही आहे, असांजो सियासत में को बि चूं चनाचा वारो नुक़्ते नज़र कोन्हे। असां अगर मगर खां सहारो न वठंदा आहियूं पंहिंजो सियासी मौक़िफ़ ऐं गुफ़्तगू पेश करण में ऐं न ई असां का शर्मिंदगी महसूस कंदा आहियूं। असां जेको पंहिंजो पाण लाइ सही रस्तो सम्झो, जॾहिं सिंध ते ॾुखियो वक़्तु हुयो ऐं सिंध जूं इज़तूं, सिंध मादरे वतन जी क़ौमी बका ऐं सिंध जी क़ौमी वहदत ख़तरे में हुई त उन वक़्तु मां पाण पंहिंजे हथनि में पिस्टल ऐं कलाशनकोफ खणी पंहिंजे वतन जे लाइ अॻी सिफ़ में बीठुसि ऐं मूंखे ॾिसी सिंध जा हज़ार नौजवान असांजे सिफ़ुनि में शामिल थिया, असांजी जदोजहद में शामिल थिया ऐं शुक्र अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जी वॾी महिरबानी जो असां जनरल ज़िया जो इहो ख्वाब ख़तमु कयोसीं
जंहिं जनरल ज़िया जो ख्वाब इहो हो त हिन मुल्क में 22 डिवीज़न हुअनि ऐं हिन मुल्क में 22 इंतज़ामी सूबा ठाहे ऐं मुल्क खे टुकड़नि टुकड़नि में ठाहियो ऐं उन में सिंध बि 5 हिसनि में 5 डिवीज़न हुयूं सिंध जूं ऐं उनखे उन्हनि हिसनि में विराए छॾिणो हो। असां उन में कामयाब थियासीं ऐं अॼु जॾहिं सिंध में सियासी जदोजहद इल्म अकुल दलील ऐं तारीख़ जे हवालनि सां सिंध जी क़ौमी तहरीक खे सगारो ऐं ताक़तवर करे ग़ुलामी ऐं ज़िलतुनि जो मुक़ाबिलो करे क़ौम खे उहा सघ मुंतक़िल करणी आहे जो असांजो नौजवान कॾहिं कंहिं बेवसी मजबूरी गुरबत बुख बदहाली जेल जे अज़ाब जे करे झुकी न पवे। इन जे करे उन्हनि जी ज़हननि में उन्हनि जे हौसलनि में पंहिंजे तारीख़ जो ऐं सिंध जो हक़ीक़ी इल्म ऐं शऊर मुंतक़िल करण जी जेका जदोजहद जो वक़्तु आहे उहो असां पंहिंजी पूरी ज़िमेवारी सां अदा करियूं पिया। ऐं असां सम्झूं था त इन सिंध जी ग़ुलामी ऐं ज़िलतुनि में धारियुनि जूं यलगारूं आहिनि, मौक़े परस्ती आहे, ॾाढ आहे, पर असांजे पंहिंजनि सिंधी क़ौम जे उन जागीरदार तबिके जेके सिंध जी तारीख़ में इंतहाई तारीख़ जे उबतड़ वहकिरे जा फ़ैसिला कया आहिनि। असांजे मुक़दर में ग़ुलामी जूं ज़िलतूं महरूमियूं उहे जेके लिखियूं वयूं आहिनि उन में सिंध जी जागीरदार सियासत मुकमल तौर ते ज़िम्मेवार आहे ऐं उहे अॼु बि इन साॻे कम खे लॻा पिया आहिनि। अॼु बि सिंध खे बेहाल निंदड़को बेवस करे सिंध जे नौजवाननि जो मुस्तक़बिल तारीख़ करे ऐं उन्हनि खे गुमराही जे अज़ाब में मुंतकिल कयो वियो आहे। जेकॾहिं संजीदा वेड़ तरक़ी पसंद पार्टी सिंध में नस्ली लसानी दहशतगर्दी के मुक़ाबिलो करण लाइ जेका विड़ी जंहिंमें कामयाबी मिली अॼु हैदराबाद कराची जा शहर लखनि सिंधियुनि सां जरकन था। कासिमाबाद जो शहर वजूद में आयो आहे, सिंधी ॿोली जो आम रवाज थियो आहे। अॼु बि सरकारी मोहर ते गवर्नमेंट ऑफ सिंध ऐं सिंध जी क़ौमी वहदत मौजूद आहे। उन में तमामु घणनि माण्हुनि जो कमु हूंदो, अदीबनि जो, शाइरनि जो, गुफ़्तार जो, सियासतदाननि जो, पर उन सॼी वेड़ांद में अमली मज़ामती ऐं दुश्मन जे अखियुनि में अखियूं विझी उन्हनि जूं नापाक ज़बानूं छिके ॿाहिरि कढण जेको किरदारु मक़सूद कयो ऐं उन में सिंध खे कामयाबी ॾियारी। उन खां पोइ ॿियो जेको कमु हो जागीरदारनि खे कमज़ोर करे ऐं सिंध जे हारी मज़दूर मेहनतकश ऐं पीड़ियल तबक़नि खे अक़लियती जेके मज़हबी असांजा कमज़ोर हिंदू बिरादरी जा माण्हू जेके जागीरदारनि जे ख़ानगी जेलनि में बंदि हुआ, को हारी ज़मींदार जे साम्हूं खट ते न वेही सघंदो, को आम राज जो ग़रीब कंहिं सरदार ऐं भोतार जे साम्हूं कुर्सी ते विहण जी उनखे इजाज़त न हुई। ओताकुनि में हिकिड़ी कुर्सी रखियल हुई ऐं ख़ल्क़ ऐं पट ते विहंदी हुई जुतियूं हंज में करे। उन जागीरदाराना सियासत ऐं दबदबे के जे संजीदा जंहिं जुरत ऐं जवान मर्दी सां तरक़ी पसंद पार्टी टोड़ियो, कमज़ोर कयो ऐं क़ैद में
जागीरदारनि खे प्राइवेट जेलनि में कैद हज़ार इंसानी माण्हुनि खे औरतुनि मर्दनि ऐं मासूम ॿारनि खे आज़ादी ॾियारे ऐं जागीरदार सियासत के उन्हीं खाई में फिटो करे ऐं ग़रीबनि मिस्कीननि खे टंग टंग ते रखी मुछूं वटे उन्हनि जागीरदारनि जे साम्हूं खट ते वेहण जो हौसलो हिम्मत तरक़ी पसंद पार्टी डॉक्टर कादिर मक्सी। बाक़ी सियासी शिकस्त ॾियण रहिजी वई आहे जागीरदारनि खे। सियासी शिकस्त जागीरदारनि खे ॾियण रहिजी वई आहे। मां पाण खे दावा तो करियां त जदीद दौर जी तबकाती सियासत लेनिन जी, मार्क्स जी, माओ जी, कास्त्रो जी, होचिमन जी जदीद तबकाती सियासत जेका सिंध के अंदर तबकाती तज़ाद आहे जागीरदार ऐं सरमाएदार जो ऐं वडेर की सोच जो उन जे जेकॾहिं मुक़ाबले में हक़ीक़ी तरक़ी पसंद फिक्र जी ऐं तबकाती फिक्र जी जेकॾहिं तर्जमान पार्टी आहे तो वह सिंध तरक्की पसंद पार्टी है। कन था ये सब उहे कागज़न ते कागज़ी दानश्वरन पाकिस्तान जी कम्युनिस्ट पार्टी कदे कामरेड हैदर जतोई के पंहिंजी कम्युनिस्ट पार्टी में जगह न ॾिनी हुई छो जो उनकी पहली तरजीह सिंधी हारी की आज़ादी हुई। जीएसएन के नारे जो खालिक हो कामरेड हैदर जतोई इन करे उनके जगह न मिली। उनके हिकिड़ो ईमानदार ॼाम साकी हिकिड़ो जान फरोश नज़ीर अब्बासी जहिड़ो कारकुन खपियो थे जेको मार्क्सवादी फ़लसफ़े ऐं फ़िक्र के अखियूं ॿूटे उन्हनि जी पोवारी में हले। नज़ीर अब्बासी पंहिंजी जान कुर्बान कई ऐं ॼाम साकी लाल किले जे जेलनि में अज़ाब ऐं टार्चर भोगे नींद पागल थी करे उन्हनि जेलनि मां आज़ाद थियो। उन्हनि लाइ जगह हुई उन्हनि के कम्युनिस्ट पार्टियुनि के छो जो उन्हनि के पंहिंजी सियासत ग़रीब दुनिया के मज़दूरों एक हाउजाऊ जी सियासत जे लाइ सिंध जे सरफोश नौजवाननि जे पगर ऐं रत जी ज़रूरत हुई पर हैदर जतोई जहिड़े दानश्वर खे उते जगह न हुई। त असीं उन फ़िक्र ऐं फ़लसफ़े जदीद फ़लसफ़े ऐं फ़िक्र जा न रुगो पैरोकार आहियूं पर सिंध जे अंदरि नुमाइंदा आहियूं ऐं इंशाअल्लाह ही जागीरदारनि जो छो जो तव्हांजी कामयाबियुनि खां पोइ तव्हां जूं कामयाबियूं 90 खां 96 ताईं हुयूं। पोइ जॾहिं पीपल्स पार्टी जनाब आसिफ ज़रदारी सदर साहब जेको पीपल्स पार्टी जो सरबराह आहे जॾहिं उनजे वालिद साहब हाकिम अली ज़रदारी साहब जे खानगी जेल के टोड़ियो वियो। पीर साहब पागारे जा मुरीद लाल मंगरियो हयात रिंद जादम मंगरिया इन्हनि अहिड़नि सभिनी जागीरदारनि जा जॾहिं जेल टोड़िया विया तो उन वक्त को पीपल्स पार्टी तरक्की पसंद पार्टी के खिलाफ बदतरीन तशद्दुद शुरू कयो। चयो वेंदो आहे त असां बी टीम आहियूं पीपल्स पार्टी जा पर तारीख़ उथराए ॾिसंदो त तरक्की पसंद पार्टी पीपल्स पार्टी के बदतरीन अज़ाब ऐं तशद्दुद जे हेठि रही आहे। मुंहिंजी 90 जी गिरफ़्तारी पाकिस्तान पीपल्स पार्टी की हुकूमत की मौजूदगी में थी हुई। जॾहिं पाकिस्तान पीपल्स पार्टी की हुकूमत हुई फौजी छावनी के टार्चर सेलन में खजी वियासीं। कराची जो बदनाम ज़माना ट्रिपल फाइव जेको स्याही सेंटर हो उते खजी वियासीं ऐं असांजे संद के चीरे एतिरा कोड़ा हया विया जो असांजे जिस्म मां रत जा फोड़ा थी वेंदा हुआ ऐं जॾहिं मूंखे जेल में पहुचायो वियो हो त मुंहिंजे जिस्म ते पंहिंजा कपिड़ा कोन हुआ। हिकिड़े सिपाही जा कपिड़ा खणी ऐं मूंखे उहे लुंडा कपिड़ा पाराए मूंखे उन जेल में अज़ाबनि ऐं ज़ख़्मनि में फिटो कयो वियो हो। त असां 96 में पोइ ही जॾहिं 95 जे ज़माने में जॾहिं असांजी जेल टोड़िया पे
त उन वक़्तु इहो नओं अताब आयो पीपल्स पार्टी जो, तरक़ी पसंद हाउस सील थियो, असांजी सॼी क़यादत गिरफ़्तार थी, पर पोइ असां लिकासीं कोन, असीं भॼी न वियासीं। असां उन्हनि खे रोड ते चैलेंज कयो। हिकिड़े कमिश्नर हिकिड़े DIG खे चयो वियो त तूं कादिर मक्सी जी सियासत ख़तमु करे ॾेखार। हुन सम्झो त ही जीअं आम वॾेरनि खे हिकिड़े SP हिकिड़े SHO खे मोकिले भेजारींदा आहिनि, ईअं DIG ऐं कमिश्नर खे रखी हू तरक़ी पसंद पार्टी सियासत खे ख़तमु करे छॾींदा। पर पोइ उहा तारीख़ शायदि जॾहिं मां हज़ारे सिंध जा नौजवान पुट ऐं न्याणियूं वठी हैदराबाद जेल खां प्रेस क्लब ताईं जॾहिं हज़ारनि माण्हुनि जी रैली कढी असां सफ़र में हुआसीं, त उते हिकिड़ो स्पेशल ब्रांच जो माण्हू असां सां हलियो पिए, चई साईं मुबारक वठो, DIG वियो हलियो ऐं कमिश्नर बि हलियो वेंदो। तरक़ी पसंद हाउस पंहिंजे ऊचे घाट सां अॼु बि हैप्पी होम्स में मौजूदु आहे या न आहे? बिल्कुलु आहे, बिल्कुलु आहे। त मुंहिंजा भाइरो दोस्तो, असांखे जागीरदारनि खे सियासी शिकस्त ॾियणी आहे। उहा सियासी शिकस्त कहिड़ी आहे? छो जो उन खां पोइ जागीरदार खे मुंज़िम कयो वियो, पीपल्स पार्टी मुंज़िम कयो ऐं उन खां वधीक जनरल मुशर्रफ मुंज़िम कयो। उनखे ख़बर हुई त ही अवामी हलचल हली पई आहे, अवामी हलचल हली पई आहे। सुभाणे ही ग़रीबनि पोरियतनि जा ॿार, वकील ऐं उस्ताद, ही पोरियतनि ऐं महिनत कशनि मोटर मैकेनिकनि जा ॿार इहे असेंबलियुनि में अची वेंदा त छा थींदो? पोइ हुननि ज़िले निज़ाम आणे हिकु हिकु ज़िलो जागीरदार खे ॾेई छॾियो। अबे ॾाॾे जी मिल्कियत सम्झी MPA हिकिड़ो वॾो भाउ, MNA हुनजो पीउ, ज़िले नाज़िम हुनजो पुटु, तालके नाज़िम हुनजो भाइटो, ईअं ज़िले हुकूमतूं ठाहे जागीरदारनि खे लुटफोर जा पैसा ॾेई इंतिहाई मुंज़िम कयो वियो। अॼु उन किर्त खे ज़रदारी जारी रखंदो अचे पियो ऐं ज़रदारी अॼु जागीरदारनि खे UC जे काउंसलरी खां वठी NPA MNA जी इलेक्शन ताईं मुंज़िम ऐं मज़बूत करे चुको आहे। अरबें खरबें रुपया सिंध जा, तव्हांजा, असांजे मुक़दर जा, तालीम जा, अस्पतालुनि जा पैसा, रोडनि रस्तनि जा पैसा, असांजे ॿारनि जे नौकरियुनि जा पैसा लुटे फुरे उन्हनि जे खीसनि में विझी उन्हनि खे सगारो करे छॾियो आहे त जीअं सुभाणे ते का हलचल न थिए। मुंहिंजा भाइरो, उन खां पोइ बि उमेद जो किरणो ख़तमु न थियो आहे। ओ रोशन सिज उभरे थो, उभरण वारो आहे, सिर्फ़ सिधे रस्ते इख़्तियार करण जी ज़रूरत आहे। ग़रीबनि जा पोरियतनि जा पुट आहियूं, पोरियतनि जी आज़ादी निजात जो फ़लसफ़ो खणी हलूं था। पंहिंजे वतन ते उन ग़रीब हारी पोरियत मज़दूरनि जी हाकिमियत ऐं सिंधी टोपी पटके अजरक जी हक़ीक़ी हुक्मरानी ॾिसणु घुरो था, त पोइ तव्हांखे सियासी रस्ता उहे इख़्तियार करणा पवंदा। उहे सियासी रस्ता इख़्तियार करणा पवंदा जेके तव्हांजे नज़रियाती सियासी मंशूर सां गॾोगॾु तव्हांजे मुस्तक़बिल खे रोशन करनि ऐं तव्हीं कामयाबी ते मंज़िल ते पुॼो। मां अॼु ही तय कयो वियो आहे, पीपल्स पार्टी जे वॾेरनि जागीरदारनि, तव्हांखे ख़बर आहे त जॾहिं मां का ॻाल्हि कयां थो, का बि ॻाल्हि सियासी नुक़्ते नज़र पेश कयां थो, त 2-4-500 भटकियली GSN जा नौजवान ऐं ॿिया टिया इहे ज़रूरु लिखंदा हूंदा, छो जो उनखे तारीख़ जी ख़बर कोन्हे, उन्हनि खे क़ौमी जदोजहद जे तौर तरीक़नि जी ख़बर कोन्हे, क़ौमुनि जे ज़वाल ऐं उरूज जी ख़बर कोन्हे। उहे गुमराह थियल आहिनि, उनजा ज़हन यगमाल थियल आहिनि, उहे ज़रूरु लिखंदा हूंदा। पर जेकॾहिं तव्हां उन्हनि जा पटा खोलींदो त तव्हांखे पीपल्स पार्टी जी जागीरदार सियासत कंदड़ इहे समूरा माण्हू उन प्रोपेगेंडा में शामिल मिलंदा, उन्हनि जा आइडियूं तव्हांखे मिलंदियूं। तव्हांखे GDA जा पहलवान मिलंदा जेके इक़्तिदार जी आस में सभु कुझु लुटाए उमेद लॻायूं वेठा आहिनि त ज़रदारी जो ॼाण इक़्तिदार जो तख़्तो लहंदो ऐं असांखे वारो मिलंदो। उहे वेठा आहिनि ऐं तव्हांखे PTI जा माण्हू मिलंदा जिन जी सियासत खे असां कॾहिं क़बूल न कयो आहे।
उन्हनि जा माण्हू तव्हांखे मिलंदा, छो जो उहे सभु ॼाणनि था त डॉक्टर कादिर मक्सी जो रस्तो ऐं नज़रियो कामयाबु थी वियो त सुभाणे सिंध में ही जागीरदार, ही वॾेराशाही इहे मिटी में मिली वेंदा ऐं सिंध में नओं इनकलाब जनम वठंदो, जंहिंमें वर्किंग क्लास जा माण्हू, पोरियतनि जा ॿार, हारियुनि जा ॿार उथी खड़ा थींदा ऐं न रुॻो सिंध जी तामीर कंदा पर ईंदड़ नस्लनि खे नए रस्ते सां रोशनास कराए सिंध खे आज़ाद बावकार वतन बनाए ऐं सॼी दुनिया जी तरक़ी याफ़्ता क़ौमुनि सां कतार में बीहारींदा। मुंहिंजा भाइरो दोस्तो, असां सिंध में ॿ अहिड़ा किरदार आहिनि, सिंध में अहिड़ा ॿ माण्हू आहिनि जिन जी अॼु बि सियासत ते मज़बूत छाप आहे। हिकिड़ो ज़ुल्फ़कार अली भुट्टो ऐं हिकिड़ो GM सैयद। अॼु बि उन्हनि जी सियासत ते बिल्कुलु छाप आहे। मूंखे त उन्हनि माण्हुनि जी हैरत थिए थी त जेकॾहिं चयो वञे त साईं GM सैयद सिंध जे लाइ इल्मी ऐं फिक्री कमु कयो आहे, तमामु तारीख़ साज़ शख़्सियत आहे। हुन सिंध जे बाबति जेको बि रिसर्च वर्क कयो आहे उहो बेमिसाल आहे। त इहे जेके यरमाल थियल ज़हन इहे गारियूं ॾियणु शुरू करे छॾींदा। असांखे ख़बर आहे त उहे कहिड़ा माण्हुनि जिन जूं मूं तव्हांजे साम्हूं निशानदेही करे छॾी आहे। त असां चऊं था त साईं GM सैयद जेतिरो बि कमु कयो, पूरो कयो, असां हुनखे क़दर जी निगाह सां ॾिसूं था। असां सभिनी पंहिंजे इब्तिदाई ज़माननि में, शागिर्द ज़माननि में GM सैयद जे सियासत ऐं इन GS जे पैगाम खे खणी अॻिते हलिया हुआसीं। पर मुंहिंजो हिकिड़ो कैलकुलेटेड ओपिनियन आहे, तयशुदा तारीख़ जे हवालनि सां त साईं GM सैयद जी सियासत ऐं उन जा सियासी फ़ैसिला सिंध जे हक़ में न आहिनि रहिया। तव्हां अदा ताड़ियूं न वॼायो, ताड़ियुनि खे छॾियो, ॿुधो, सम्झो। तव्हां तारीख़ जे हवालनि सां जेकॾहिं प्रचार कई वञे, तव्हां गारियूं ॾियण अची वेंदा आहियो, पर तारीख़ जो हक़ीक़ी इल्मु रखण खां सवाइ तव्हां पंहिंजी मंज़िल ते न पुॼंदो। कंहिं माण्हू जे सिंध जी आम रवायत ॻोठाणी, कंहिं माण्हू जे घर में चोरी थी वञे, बकरी ढगी मेह खुली वञे, घोड़ो खुली वञे ऐं चोर चालाक ऐं होशियारु हुजे, उहो पेरा डाहे छॾे, ढंगर घुमाए छॾे, पेरा गुम करे छॾे ऐं चोरी करण में कामयाबु थी वञे त पोइ पाण छा कंदा आहियूं? पाण उबता पेर खणंदा आहियूं त चोर त माल काहे वियो, भॼी वियो, पर आयो किथां आयो चोर? कहिड़ो रस्तो ॾेई आयो? कंहिंजी औताब ते वेठो हो, कंहिंजी पाथारी ते पलियो हो ऐं कहिड़े तरीक़े सां आयो जो ही असांजे जॻह ते पहुतो, असांजो माल खुले वियो। इन करे तारीख़ जा पेरां पोया हिन नस्ल खे खणणा पवंदा। तव्हां जेका नस्ल आहियो, तव्हांजी मौजूदा नस्ल खे खणणा पवंदा त सिंध जी ग़ुलामी ऐं ज़िलतूं, सिंध जी तबाही ऐं बर्बादी, जेका सिंध हज़ारे साल हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे ज़माने खां, मोहन जो दड़ो त अञा अॻाटो आहे। हज़रत ईसा अलैहिस्सलाम जे ज़माने में बि सिंध में आॾाणे ते कपिड़ो ठहंदो हो, कपा पैदा थींदी हुई। ही तारीख़ जी गवाही आहे त जॾहिं सिकंदर मक़दूनी, जेको सिकंदर आज़म चयो वञे थो, यूनानी सिकंदर, उहो जॾहिं सिंध में आयो ऐं उन कपे जा ॿूटा हिते ॾिठा त हू हैरान थी विया त वञ भेणा, ही कहिड़ो वतन आहे जो पश्चिम जेका आहे उहा वण में बीठी आहे। तव्हांखे ख़बर त पश्चिम वण में न थींदी आहे, त हू इन कपे जे फसल खां अणवाक़िफ़ हुआ।
ऐं इहा सिंध में पैदा थींदी ऐं सिंधी आॾाणे ते इहो कपिड़ो ठाहे सिंधण जे नाले सां सॼी दुनिया में कारोबार कंदा हुआ। असांजा रंग सॼी दुनिया जे अंदरि ही जेके अजीब शाहकार तव्हां ॾिसो था तारीख़ जा बाबुल ऐं नैनवा ऐं मेसोपोटामिया जा समूरा अज़ीम शाहकार ॾिसो था उन में बि सिंधी रंगनि जो इस्तेमालु थियल आहे। जो अॼु तव्हांजो काशी जो कमु जेको आहे काशी ऐं झंडी जो कमु 500-800 सालनि जा पुराणा बंगला सिंध में ठहियल आहिनि। उन जूं छितियूं काशी जूं ठहियल आहिनि। उनखे अञा ताईं उन्हनि जो रंग मेरो न थियो आहे त इहे सिंध जा रंग हूंदा हुआ। खोंबे जो रंग बिलू रंग ॿिया रंग उनजी ख़ालिक सिंध आहे। उहा अज़ीम ऐं शानदार सकाफ़ती सिंध आज़ाद सिंध मुआशी तरह ताक़तवर सिंध उन सिंध खे चेल वारो थक जेको लॻो उहो लॻो हिंदू ऐं मुस्लमान जे बुनियाद ते सिंधी क़ौम खे तक़सीम करण वारो। उन खां अॻु में 1906 खां अॻु में सिंध में को बि तसवर कोन हो त को हिंदू आहे को मुस्लमान आहे को ईसाई आहे को सिख। असां सभु सिंधी हुआसीं। सिंधी बणिजी पंहिंजे वतन जी तामीर कंदा हुआसीं। असांजे मुस्लमान ॾियनि ते हिंदू असांजा ॿाहिरि मिठाइयूं सेवयूं खणी असांजे घरनि ॾे ईंदा हुआ। असीं उन्हनि जे होली ॾियारी जे घरनि ॾियारनि ते उन जे घर वञी मिठाइयूं पेश कंदा हुआसीं। हिक ॿिए में गॾु हुआसीं। का मज़हब जे बुनियाद ते नफ़रत कोन हुई ऐं इन नफ़रत जो बुनियाद विझी उन ॾींहुं सिंध खे करंगे वारो धक हणी सिंध जे वजूद सिंध जी तरक़ी सिंध जी रानाइनि खे मिटाए डाहे फना कयो वियो। ऐं उन खां पोइ इहो 47 जो फ़ैसिलो त हाणे जेकॾहिं डॉक्टर कादिर मक्सी जो ज़िम्मेवार आहे तव्हां झलियो डॉक्टर कादिर मक्सी खे। त सवाल इहो आहे असांजे जागीरदारनि जी इहा रवायत रही आहे। हू हर हाकिम जे ॾाढो सरेंडर कंदा आहिनि। अॻे इहो बादशाह ज़माने में इहो रवाज हो। करोड़े माण्हुनि जी क़ौम हुजे लखनि माण्हुनि जी क़ौम हुजे उन्हनि खे लखनि जी फ़ौज हुजे पर जेकॾहिं जंग जो सिपह सालार जेको बादशाह आहे उहो या मारिजी वञे उहो शिकस्त क़बूल करे छॾे त पोइ सॼी क़ौम जेका आहे उहा शिकस्त क़बूल करे छॾींदी आहे। पोइ माण्हू विढ़ंदा न आहिनि। बादशाह मरी वियो त हाणे कंहिंसां विढ़जे जनरल मरी वियो हाणे कहिड़ो विढ़जे। पोइ क़ौमूं ईअं मग़लूब थी वेंदियूं आहिनि ग़ुलाम थी वेंदियूं हुयूं। ऐं सिंध सुखी सताबी ज़मीन जे करे कॾहिं बि मुंज़िम फ़ौज जी मालिक न रही पर इहे जागीरदार वॾेरा हिननि जा क़बाइली लश्कर इहे जॾहिं भाट जा तरा निकिता तारीख़ में त पोइ सॼी सिंध ग़ुलामी ज़िलतुनि जे हवाले रही आहे। ऐं वरी जॾहिं सिंधी विढ़िया त इहे आम राज विढ़िया नुआणी विढ़िया शोरा विढ़िया बबर विढ़िया माछी विढ़िया मला विढ़िया मक्सी विढ़िया चांडिया विढ़िया इहे जेके जेके सुमरा विढ़िया समा विढ़िया इहे जेके जेके राज हुआ मज़दूरनि ऐं पोरियतनि जा राज हुआ। पोइ उन्हनि राजनि जॾहिं उन ग़ुलामी जी ज़िलतुनि खे महसूसु कयो त पोइ पंहिंजे पंहिंजे इलाइक़नि में उथी खड़ा थिया ऐं ईअं सिंध जी ग़ुलामी ऐं ज़िलतुनि जो सफ़र आज़ादी जो सफ़र ई तारीख़ जो हिकिड़ो मुहित सफ़र आहे। इन करे मुंहिंजा भाइरो दोस्तो मां जेकॾहिं तारीख़ जो को हवालो ॾियां थो मूं ते तनक़ीद कयो ऐं तनक़ीद खे वेलकम कंदड़ अॻवान आहियां फ़र्द आहियां। असां तनक़ीद ते कॾहिं बरा न थिया आहियूं। असां पंहिंजे जीएस स्टूडेंट फेडरेशन जे स्टडी सर्कल्स में पंहिंजे कारकुननि खे सियासत जो बुनियादी इसूल सम्झायो त तनक़ीद खां को बालातर कोन्हे। तनक़ीद ऐं ख़ुदि तनक़ीद इहो असां इसूल सेखारियो पंहिंजे स्टडी सर्कल में कारकुननि खे।
तव्हां जंहिं ॾींहं खां वठी डॉक्टर कादिर मक्सी सियासत में शामिल थियो आहे, तव्हां मूंखे अदालत जे कटड़ में बीहारियो। मूंखां पुछो त डॉक्टर कादिर मक्सी जॾहिं जनरल ज़िया जी मार्शला हुई, तव्हां जनरल ज़िया जा हामी हुयो या मुखालिफ़ हुयो? जॾहिं तव्हां लियाकत मेडिकल कॉलेज में पढ़ंदा हो, NSO जमा इस्लामी जी दहशत हलंदी हुई, त तव्हां उन जे मुक़ाबले में हुयो या तव्हां उन्हनि जा हामी हुयो? मूंखां पुछो वञे त जॾहिं MQM दहशतगर्दी सिंधी माइरुनि जूं न्याणियुनि जूं इज़तूं ताराज कयूं पे, उन्हनि जा उर कपिया पे, नौजवान पुटनि ऐं ॿारनि खे शहीद कयो पे, उन वक़्तु तव्हां MQM जे सिफ़ुनि में 90 जा सलामी हुयो या तव्हां उन जे मुखालफ़त में हुयो? त मां सॼी सिंध तव्हांखे ॿुधाईंदी, सॼी सिंध ॿुधाईंदी त डॉक्टर कादिर मक्सी कहिड़े पासे हो। फौजी छावनी ठाहियूं पे त असां फौजी पनुआ के फौजी छावनी नामंज़ूर जे नारनि में हुआसीं या उन्हनि जा सहूलियतकार हुआसीं? बिहारी ऐं ॿिया आबादगार आया पे अफ़गान पनाहगीर, असां उन्हनि जी सहूलियतकारी में हुआसीं या उनजी मज़ामत में हुआसीं? तव्हां तारीख़ में लिखो चोखो ईअं कयो, ईअं पुछो। तारीख़ तव्हां सां ॻाल्हाईंदी, डॉक्टर कादिर मक्सी न ॻाल्हाईंदो। हैदराबाद ऐं कराची जूं घटियूं तव्हां सां ॻाल्हाईंदियूं। लाड़काणे, जेकंबाद, दादू, टंडोवाला, थरपार करजा, रोड रस्ता, हारियाणियूं माइरूं तव्हां सां ॻाल्हाईंदियूं त डॉक्टर कादिर मक्सी तारीख़ जे उबते रुख में बीठो हो या सुप्ते रुख में बीठो हो? इन करे मुंहिंजा भाइरो दोस्तो, ही ॿ किरदार सिंध जी सियासत में जिन जे सियासी फ़ैसिलनि जे करे अॼु क़ौम सज़ा भोगे पई। भुट्टे जा सियासी फ़ैसिला, भुट्टो शहीद थी वियो। पंहिंजी सॼी सियासी ग़लतकारी ऐं ग़लति फ़ैसिलनि जे करे जॾहिं उन शहादत माणी त भुट्टे जे लाइ माण्हुनि जी दिलनि में नरम गोशो पैदा थियो, क़दुरु पैदा थियो। ऐं अॼु ताईं भुट्टे जे नाले जी सियासत हले थी ऐं भुट्टे जी नाले जी सियासत खणी अॼु आसिफ ज़रदारी, बिलावल भुट्टो, मुराद अली शाह, इहो बगड़नि जो टोलो सिंध ते क़ाबिज़ आहे, जिन असांजे जीअण जा समूरा रस्ता असांखां खसे सिंध खे ग़ुलामी साईं जी सियासी फ़ैसिला, साईं जी ज़िंदगी जो ख़िलाफ़त तहरीक खां वठी पाकिस्तान ठहण, पाकिस्तान खां वठी जनरल ज़िया जी हिमायत, जनरल ज़िया जी हिमायत सां सिंध क़ौमी इत्तेहाद ठाहिण ऐं सिंध क़ौमी इत्तेहाद खां वठी जाम सादिक जी हिमायत, इहे समूरा सियासी फ़ैसिला जेके आहिनि उन्हनि सिंध खे तमामु घणो नुक़सानु ॾिनो आहे। इन करे असां साईं GM साहिब जा लखें एतिराम कयूं था। हुनजी तालीम, हुनजी इल्म, हुनजी तहक़ीक़ खे सिंध जो असासो सम्झूं था, पर ही ज़रूरी न आहे त असां जेकॾहिं क़ौम परस्त हुजूं त असां GM साहिब जे रस्ते ते हलूं, असां जमहूरियत पसंद हुजूं त असां भुट्टे जे रस्ते ते हलूं। ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जी सियासत खां हटी करे बि असां जमहूरियत पसंद थी सघूं था। GM साहिब जे क़ौम परस्त इन सॼे फ़िक्र ऐं इन सॼे फ़िक्री धारा खां, सिंधू देश जी इन नारे ऐं धारा खां हटी करे बि असां सिंध परस्त ऐं वतन परस्त थी करे पंहिंजी क़ौम जे ग़ुलामी ज़िलतुनि जे ख़िलाफ़ विड़ी सघूं था। तव्हांखे को बि हक़ न आहे त तव्हां इन वॾेरा जागीरदार शाही इन्हनि समूरनि टोलनि जे वंगार में वेही ऐं तव्हां क़ौमी तहरीकुनि खे कमज़ोर कयो। अॼु पाकिस्तान में छा थी रहियो आहे? अॼु पाकिस्तान में जमहूरियत हले पई, नाम निहाद जमहूरियत जेका गुज़िरियल 10 सालनि खां वठी शुरू कई वई आहे, हाइब्रिड जमहूरियत। असां न इमरान ख़ान जी हाइब्रिड जमहूरियत सां गॾु हुआसीं, न असां शहबाज शरीफ़ जी हाइब्रिड जमहूरियत जा हामी आहियूं, ऐं न ई असां हिन अपोज़िशन जेका हींअर तहफ़ुज़ आईन पाकिस्तान जे नाले में सियासत करे पई, न ई असां इमरानी जमहूरियत जा हामी आहियूं। जेके माण्हू चवनि था त जेको इमरान ख़ान ॻाल्हाईंदो उहो ई आईन ऐं जमहूरियत हूंदो, असां फ़र्दनि जी इनफ़रादी किरदार खां इनकारी न आहियूं, पर असां मुल्क में आईन जी हुक्मरानी, पार्लियामेंट जी बालादस्ती
ऐं क़ौमुनि जी ख़ुदि मुख़्तियारी वारे फ़लसफ़े जा पैरोकार आहियूं जेसी ताईं इन टोटो मुकमल तौर ते इन फ़लसफ़े के पाकिस्तान में लागू न कयो वेंदो मुल्क अॻिते न वधंदो। हाँ, मैं आसिम मुनीर से मुखातिब होना चाहता हूँ। जनरल साहब, मैं आपसे मुखातिब होना चाहता हूँ। आप अच्छे होंगे, आप बहादुर होंगे, आप नमाजी होंगे, आपके पास पाकिस्तान को बेहतर बनाने के लिए ख्वाब होंगे, मगर ये क्या गारंटी है कि एक फर्द वाहिद की मर्जी से पाकिस्तान के आइन में तरमीम ली जाए, आइन को तब्दील किया जाए, आइन की कौमी हैसियत को ताराज किया जाए। आज आप अच्छे आदमी होंगे, लेकिन कल आपकी जगह आपको अपना सर्विस का टाइम मुकम्मल करके आपको रिटायर होना है। फिर क्या गारंटी है कि कल आपका सक्सेसर कोई फैज हमीद नहीं होगा, कोई जनरल बाजवा का पैरोकार नहीं होगा, कोई जनरल ज़िया अयूब खान यया का और मुशर्रफ का पैरोकार नहीं होगा। आप जानते हैं कि पाकिस्तान में जितनी बड़ी सियासी मुआशी तबाही हुई है, ये सारे दौर फौजी आमरों के और जनरलों के इक़्तिदार के वजह से, मौके परस्ती की वजह से, अकरबा परवरी की वजह से पाकिस्तान की ये हालत बनी है। इन्हीं जनरलों ने सियासतदानों को बनाया, कुर्सियों पे बिठाया, चोरी करने के मौके दिए, बैनुल-अक़वामी इमदादें खाई, कर्ज लिए, और आज मुल्क किस बहरान से गुजर रहा है ये जरूर आप याद रखें। आपकी नीयत अच्छी हो सकती है, लेकिन आपकी नीयत तब कामयाब होगी जब इस मुल्क में आइन की हुक्मरानी आएगी, पार्लियामेंट को बाख्तियार इदारा तस्लीम किया जाएगा और किसी फर्द वाहिद की मर्जी, न जरदारी की मर्जी पर, न बिलावल भुट्टो की मर्जी पे, न शहबाज शरीफ की मर्जी पे, न किसी जनरल की मर्जी पे, न किसी ब्यूरोक्रेट की मर्जी पे आइन को उनके अफराद के तहफ़्फ़ुज़ के लिए तब्दील किया जाए। आइन असासा होता है कौमों का जिंदा रहने का, कौमों को यकजा रखने का एक तर्ज़े जिंदगी है। उसमें अफराद की मुदाखलत फिलफौर ख़त्म होनी चाहिए। ये क्या फ़लसफ़ा आज पेश किया जा रहा है, मौजूदा हुकूमत इसको लगाम देने के लिए तैयार नहीं है कि एक लाहौर का मेयर मुशर्रफ का पालतू मियां आमिर महमूद निकलता है, कराची पहुंचता है कि नए सूबे बनाओ। क्यों नए सूबे बनाए जाएं? कि हमें कराची को दुबई मॉडल बनाना है। और ये आपके दानश्वर, ये सनतकार जिन्होंने जनरल ज़िया से लेकर अरबों रुपए बैंकों से कर्ज लेकर माफ करवाए, खा गए मुल्क को अपनी ब्लैकमेलिंग की वजह से इन्होंने सारी कारखाने और सारी इंडस्ट्रीज का सत्यानाश कर रखा है। पाकिस्तान और पाकिस्तानी इदारों को अपनी शराइत पे झुकाने के लिए ये क्या तर्ज अमल है कि कराची का कोई सनतकार, अकील डेडी, कोई आरिफ हबीब बैठकर कहे कि कराची में भत्ता है और सिंध के कराची पर जो वजारत आला है वो किसी देही इलाके से ताल्लुक रखती है। इसके लिए हमें कराची अलहदा सूबा बना कर दें तो हम अपनी इन्वेस्टमेंट लाएंगे। भत्ता रोकने के लिए आपको नए सूबे चाहिए, आपको दुबई बनाने के लिए नए सूबे चाहिए, आपको लूट मार को जारी रखने के लिए नए सूबे चाहिए। यह सियासत इस मुल्क में कभी नहीं चलेगी। पाकिस्तान का बुनियादी असास 4 कौमी वहदतें पाकिस्तान की। अगर पंजाब का मसला है, पंजाब में सराइकी और पंजाबी हजारों सालों के साथ रह रहे हैं, अगर वो कौमें फैसला कर लें कि हमें सराइकियों को अलहदा वतन देना है
वो पंजाब के सूबे की मर्जी, सराइकियों की मर्जी। बलूचिस्तान में पश्तून और बलोच एक साथ रहते हैं, हजारों सालों से रहते हैं। अगर कल ये फैसला कर लें बलोच पश्तून कि हम पश्तून मिलके पश्तून यज्जा होकर एक यूनिट बनाते हैं, ये बलोच और पश्तून अवाम के इख्तियार है, उनको फैसले का इख्तियार है। सिंध में सिर्फ एक ही कौम है जो लाखों सालों से जमीन की मालिक है, उसका नाम सिंधी है। या अफगान है, आपने भेजे हैं। पंजाबी आबादकार है, आपने भेजे हैं। हिंदुस्तान से आए हुए लोग आपने आबाद किए, आपने मरा देकर उन्हें इस हद तक पहुंचाया। हम सिंधियों ने सिर्फ अपनी कुशादा दिली दिखाई, इनको भाई समझाओ, भाई समझते हैं। लेकिन ये नहीं होगा कि 70-75 साल की सियासी रफाकत और पनाहगीरी की सियासत जो है वो किसी को मजबूर करे कि अब सिंध तकसीम करें, सिंध को टुकड़े टुकड़े करें। ये किसी भी नाम पे, न तरक्की के नाम पे, न भत्ते के नाम पे, न दुबई के नाम पे, किसी भी सूरत में हम सिंध तकसीम होने नहीं देंगे। सिंध हमारा मादरे वतन है। हम सिंध के लोग अपनों सिंध को माँ समझते हैं। एक सिंधु दरिया का पानी, दूसरा मादरे वतन सिंध। इसके लिए हम 6-7 करोड़ इंसान अपनी जानें कुर्बान कर सकते हैं, जानें दे सकते हैं और जानें ले सकते हैं। सूरत में सिंध को तकसीम होने नहीं देंगे। ऐसे शैतानी ख्यालात, मंसूबे जिन लोगों ने बनाए उनको गले में पटा डालें, मुंह में लगाम दें, अपने ऐवानों में बिठा दें। सिंध में ऐसी कोई शरारत नहीं होगी। किसने गैर आईनी तौर पे करने की कोशिश की तो मैं पूरी जिम्मेवारी से कहता हूं, एक दिन भी सिंध में अमन कायम नहीं होगा। इसके लिए सियासी मजाक बंद की जाए। नाराए कादिर, नाराए से कादिर जी। मुझा दोस्तों साथियों, इन लाए असांखे सघ जी ज़रूरत है, इन लाए असांखे तवानाई जी ज़रूरत है। अॼु MQM अल्ताफ हुसैन जी MQM वो लंडन में दरबदर थियो वेठो, सियासत ख़त्म थी वियसि, रुली वियो। जॾहिं सूबे जो मनसूबो आयो तो उन भी इलाह कयो त बाबा इहो त भुट्टो बुनियाद रखी वियो कोटा सिस्टम जी, इन करे भले मुंहिंजो सूबो ठाहे। अदा हेॾी लानत इहे ॿिया ई ख़ालिद मक़बूल ऐं फारूक सत्तर सॼो ॾींहुं पैजामा ई पड़ा पायो ऐं मुआजर सूबो कंदा वतन। इहे आफ़ाक़ अहमद मुआजर सूबो कंदा वतन। हाणे त बिली शर्म कयो, हाणे त शर्म कयो त जिन जे लाइ तव्हां सर्टिफिकेट सुबुह शाम पेश था कयो त डॉक्टर कादिर मक्सी नस्ल परस्त, डॉक्टर कादिर मक्सी नस्ल परस्त वेचारनि मुआजरनि सां वॾो ज़ुल्म कयो वेठो आहे। हाणे तुंहिंजो बच्चो तव्हांजे वतन जे ख़िलाफ़ बीठो आहे। हाणे त शर्म कयो त तव्हां जेको 90 ते चकर हणी ऐं बिटा भाकर पाता, या तव्हांजी सिंध दुश्मनी महिरबानी करे हिनखे क़बूल करे वठो। काल मुआजिर डे ते मुआजिर का क़ौम थींदी आहे जंहिंजी सक़ाफ़ती ॾींहुं मल्हाइजे। अजरकूं कंहिं बि पारायूं हुते, केरु माण्हू मुआजिर डे ते उन्हनि खे अजरकूं बि पारायूं। आहे को हया शर्म का गैरत? बाबा चंदा गैरत सिंध मां मोकिलाए वई। पोइ वरी हफ़ीज़ रहमान चंदो त डॉक्टर कादिर में सख़्त ॻाल्हियूं थो करे मूंखे ॿधियो वेठो, पोइ मूंखे ॿधियो वेठो। सो वतन ॾाढी सेंसिटिव सूरत हाल आहे, ॾाढी सेंसिटिव सूरत हाल आहे। असांखे पंहिंजी ताक़त खे, पंहिंजी क़ौमी ॿधी खे मज़बूत करिणो आहे, पंहिंजी कमज़ोरियुनि खे ताक़त में तब्दील करिणो आहे। सुभाणे को उल्हो का ओलो हवा अचे, को ईअं को बाहि जो टांडो थी सिंध में बचियो वञे त सॼी क़ौम हिकु आवाज़ हुजे, सॼी क़ौम हिकु आवाज़ हुजे। सिंध छा आहे पंहिंजी? आवाज़ ई नथो अचे तव्हांजो।
चाय सिंध साजी माय मरवेसु मरवेसु सिंधनेसु मरवेसु सिंधनेसु सिंध असांजी मां आहे ऐं मां जे मथे जेको रोल आहे उनजी बेहरमती करे उन्हनि खे ॿारनि खां झले रोड ते घेले त गैरतमंद पुट ख़ामोश थी वेहंदा घरनि में लिकी वेंदा त अॻे वटि बंदूकूं आहिनि कलाशनकोफ़ मथां मारे विझे या पंहिंजी माउ जी इज़त लाइ या माउ जी इज़त तां कुर्बान थींदा या कंहिंजो दुश्मन जो सिर लाहे छॾींदा कहिड़ो रस्तो इन लाइ तयारु थियो डॉक्टर कादिर मक्सी तव्हां सां अॻी सिफ़ुनि में बीठो आहे ऐं बीहंदो सिंध ज़िंदाबाद इनकलाब ज़िंदाबाद एसटीपी जी क़ौमी जदोजहद ज़िंदाबाद सिंध तरक्की पसंद पार्टी के सीनियर वाइस चेयरमैन मोहतरम हैदर शानी साहब के तवज्जो का असर मुखातिब थियन जैसी आए सीनो ऐं सीने में दम थिए सिंध ख़ातर ही सिर भी कलम साथ हलंदो रहे लाट बरंदी रहे सब खां पहिरियों मां सिंध तरक्की पसंद पार्टी जे सरबराह मोहतरम डॉक्टर कादिर मक्सी के सालगिरह जी मुबारकबाद ॾियण थो चाहियां डॉक्टर कादिर मक्सी 80 वारे दहाके जो वाहिद लीडर हो जंहिं बीठल पानी में पत्थर उछलाए ऐं लहरूं पैदा कयूं वो डॉक्टर कादिर मक्सी हो अमूमन सियासत हूंदी हुई नारेबाज़ी हूंदी हुई वठ वठा हूंदी चोर चकार कंहिंजो माना ॾोरो न छॾींदा जीअं संजा वर्कर ही उहो ई कादिर मक्सी हो जंहिं तरबियत कई जंहिं नज़रियो ॾिनो माण्हुनि खे ऑर्गेनाइज़ कयो ऐं बहितर तरीक़े सां उनजो नतीजो इहो निकितो तव्हां ॾिठो हूंदो त सॼे सिंध जे अंदरि जेके बि कारकुन सिंध तरक्की पसंद पार्टी सां सलाह रहिया उहो सॼे सिंध जे अंदरि हुन मुख़्तलिफ़ क़िस्म जी जेका रवायत पैदा करे ऐं सिंध जे माण्हुनि खे ॻंढियो ही डॉक्टर कादिर मक्सी इनिशिएटिव वठण जी वॾी सलाहियत आहे ही कंहिं बि सिंध जे अहिड़े लीडर में कोन्हे को जेके क़ौम परस्त आहिनि जेके नामयाद क़ौम परस्त आहिनि उन्हनि में कंहिं में बि न आहे जेका सलाहियत डॉक्टर कादिर मक्सी में आहे मां आख़िर में इहा सिंध जे अवाम खे अपील करण थो चाहियां गारंटी ॾियण थो चाहियां अचो उन बहादुर उन मोहबत कंदड़ उन सखी ऐं ॼाण रखंदड़ कादिर मक्सी जो साथ ॾियो गारंटी था ॾियूं ही सिंध जे ख़िलाफ़ जेका बकवास आहे सूबनि जी बकवास आहे पाणी फुरण जी बकवास आहे मैदनियात फुरण जी बकवास आहे इहा तव्हांजा जेके वसीला आहिनि तव्हांखे अमानत ॾेई तव्हांजे हथ में ॾींदासूं ऐं बाक़ाइदे प्रूव कंदासूं त सिंध गिदड़नि नाहे खाधी कंहिं बि सूरत हाल इहे टके जा माण्हू आफ़ाक़ अहमद ऐं उन सां गॾु जेके हवारी आहिनि गवर्नर सिंध जो टके जो माण्हू जेका बकवास थो करे बहादुरनि वांगुरु जंचू वांगुरु मुक़ाबलो करे कराची जे मैदान ते उन्हनि खे शिकस्त ॾिनी आहे ऐं ॾींदासूं मोहतरम ओथरान गाॾई मरकजी सेक्रेटरी जनरल के तो 2 मिनटन में अची मोहतरम काज के पंहिंजे सालगिरह जो मुबारकबाद पेश करी सिंध तरक्की पसंद पार्टी जा चेयरमैन जनाब डॉक्टर कादिर मक्सी साहब जंहिंजी अॼु हीअ 83 सालगिरह आहे खेसि इन दुआउनि सां मुबारकबाद ॾियां थो त सिंध जे इज़त आज पे जो जेको ख्वाब जेको ख्याल जेको तस्वुर ऐं सॼी ॼमार पीड़ाऊं खणी उनजी साबिया लाइ जेका हुन ज़िंदगी गुज़ारी आहे अलाह पाक खेसि सिहत ऐं जजी ॼमार ॾिए त हू पंहिंजे ख्वाब जी साबिया पाण पसंदि ऐं सिर्फ़ लफ़्ज़
ही चवां थो त देबल जे मैदान ते जॾहिं सिंध जो झंडो आज़ाद सिंध वतन जो झंडो किरियो हुयो ऐं 1843 में मयाणी जे मैदान में जेको सिंध जे आज़ाद सिंध जे वजूद ते साम्राजी कब्ज़ो थियो हुयो उन अलम खे जेको डॉक्टर कादिर मक्सी खणी अॻिते वधे पियो सिंध जे माण्हुनि खे अपील आहे त उन वतन जी बका वारी जंग में डॉक्टर कादिर मक्सी जा मेली थियो त असां सिंध डॉक्टर कादिर मक्सी जे ख्वाबनि वारी सिंध उहा आज़ाद सिंध मोटाए बावकार सिंध जी अदावत कंदासूं। जिए सिंध जिए। नारे कादिर नारे सिंध। कमल पाड़ू पाताल में भौर भरे आकाश बिनी संदी गालड़ी जय रास कांदी रास त इश्क के शाबाश जय मोहब्बती मेड़िया। अजो के हिन माना इते मेड़ में सिंध जो नौजवान रागी मोहतरम वकार मला साहब पहुंचाइन और दावत दींदुस तो वकार मला पांजे खूबसूरत आवाज सा मोहतरम डॉक्टर कादिर मक्सी जे न सालगिरह जे तकरीब के चार चंड लगाए थे। रोठान गाड़ी साहब। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सजण वही साणी कहणासी विसरे हेफ तिनी के होए वतन जनी विसारियो। मुझा महबूब चेयरमैन जनाब डॉक्टर कादिर मक्सी साहब तवां के अज सजे सिंध जे तरफा टेचूं जनम डी मुबारक हुजे ऐं मां दुआ बि आहियां अल्लाह ताला तव्हांखे वॾी जमार ॾे सुठी सिहत ॾे। मुंहिंजो त वार वार थो हर हर दुआ करे कोसो न लॻे वाह सजण खे ख़ुदा करे। दोस्तो साथियो अॼु डॉक्टर कादिर मक्सी साहब जी हिन 63 जनम ॾींहं जे मौक़े ते पाण सभु इन लाइ गॾु थिया आहियूं त न सिर्फ़ डॉक्टर साहब जी ज़िंदगी उनजे सियासी जदोजहद पोरे ते पाण गुफ़्तगू कयूं पर सिंध जे उन्हनि ॾुखियुनि हालतुनि सिंध जे ज़रूरतुनि ऐं सियासत जे उन पेचीदा मामलनि ते बि पाण गुफ़्तगू कयूं त जीअं क़ौम जी रहनुमाई थी सघे। डॉक्टर कादिर मक्सी साहब सिंध जे उन्हनि लीडरनि मां आहे जेके लीडर गॉड गिफ्ट हूंदा आहिनि। कुछ माण्हुनि जो ख़्याल आहे त माण्हू या लीडर हादसनि जी पैदावार आहिनि। लीडर हादसनि जी पैदावार न थींदा आहिनि। लीडर सदन जे हालतुनि सदन के पीड़ाउनि सदन जे ज़िलतुनि सदन जे ग़ुलामनि जे ख़िलाफ़ जदोजहद कंदे वॾी तेज़ तिखी तरार जियां ज़मीन मां फुटी निकिरंदा आहिनि ऐं उहे जॾहिं फुटी निकिरंदा आहिनि तॾहिं दुश्मन जे विच में हिकिड़ो कड़काट पैदा थींदो आहे। तारीख़ राड़ा करणु शुरू कंदी आहे ऐं चवंदी आहे त लीडर अची वियो अॻुवाण अची वियो जेको हाणे क़ौम जी रहनुमाई ऐं क़ौम जी अॻुवाणी जो किरदारु अदा कंदो। इब्राहिम मुर्सी चयो त जॾहिं बि सिंध सॾु कयो त पोची पटके वर वियो। लीडर रुगो तक़रीर लाइ न हूंदा आहिनि। अॻुवाण रुगो गुफ़्तगू लाइ न हूंदा आहिनि। अॻुवाण रुगो डायलॉग बाज़ी लाइ ऐं शेरो शाइरी लाइ न हूंदा आहिनि। जॾहिं बि सिंध सॾु कयो त पोची पटके वर वियो। जॾहिं हालतूं सॾु कनि करबला जहिड़ियूं हालतूं हुजनि दहशत ऐं वहशत हुजे ॿोरनि में बंदि पियल लाश हुजनि घटनि में किरियल लाश हुजनि सिंधी टोपी ऐं अजरक पाए शहरनि में न घुमी सघनि नियाणियुनि जूं इज़तूं उहे महफ़ूज़ न हुजनि घर महफ़ूज़ न हुजनि सिंध सॾु करे सॼी सिंध जा माण्हू ख़ौफ़ में वरतल हुजनि ऐं को पटके जो वर ॾेई
त डॉक्टर कादर मक्सी निकिरी सघे थो, उनजा साथी निकिरी सघनि था। सियासत मज़ामत कोन आहे, सियासत रुगो मज़ामत न आहे, सियासत हिकमत अमली बि आहे। जॾहिं सिंध सॾु कयो त पहुची पच के वर वियो ऐं जोड़े से जथा जथा ते खोरियूं सिर मथा मथा, न हिज किया न हिब किया न दम दिलेर धज किया, अजाई तो अची हिते अड़ाई तिन सां जंग आहे, जंग 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 आहे, मुंहिंजी तो सां जंग आहे। जॾहिं सिंध सॾु कयो त डॉक्टर कादर मक्सी उनजा ई समूरा साथी उन जंग में संद्रावती पिछां दुश्मन खे धिके उन जगह ते प्यारियो जो अॼु उनजी हालत ई आहे त हू किथे ॻोल्हण था लभनि। अॼु सिंध टिनि शयुनि ते मुतफ़िक़ आहे ऐं उन टिनि शयुनि ते मुतफ़िक़ हुजण जो सबबु डॉक्टर कादर मक्सी आहे। हिकिड़ी शइ त सिंध जी क़ौमी वहदत, सिंध जी मौजूदा जाग्राफी जेका बीहक आहे उनजे ख़िलाफ़ जेको बि ॻाल्हाईंदो, उनजे ख़िलाफ़ जेको बि गुफ़्तगू कंदो, उनजे ख़िलाफ़ जेको बि साज़िश कंदो, सिंध जा ई 6 करोड़ माण्हू मुथियुनि जे ख़िलाफ़ बग़ावत कंदा। ॿी ॻाल्हि, सिंधू दरिया ते डैम ठाहिनि, सिंधू दरिया ते कैनाल ठाहिनि, सिंधू दरिया खे रोकणु चाहिनि। डॉक्टर कादर मक्सी जी ये सियासत जो किस्मती पासो आहे त जॾहिं बि दरियाहनि ते कब्ज़े जी कोशिशि थी आहे त सिंध में पहिरियों आवाज़ डॉक्टर कादर मक्सी जो उथियो आहे ऐं उन सॼे सिंध में बुलबुलो पैदा कयो आहे। तव्हां हाणे इहे कैनालनि जी जिदोजहद ॾिसो, पहिरियां हिन कैनालनि जा जेके गिरफ़्तार थियल माण्हू हुआ उहे तरक़ी पसंद पार्टी जा कारकुन हुआ। पहिरीं जे औरत अख़बार ते केस दाख़िल थियो उहा तरक़ी पसंद पार्टी जी हुई। वधि खां वधि जेके एफआईआर थियूं उहे तरक़ी पसंद पार्टी जे माण्हुनि जूं। कोठ चौक चौक ते जेको आवाज़ बुलंद कयो उहो डॉक्टर कादर मक्सी उनजे साथियुनि बुलंद कयो, जंहिंजे करे इहे सिंध जे अंदरि हेॾी वॾी तहरीक पैदा थी। ठीक आहे, सिंधी हिकु क़ौम आहे, उनजो तारीख़ी वतन ई सिंध आहे। अगे रुगो सिंध सॾबी हुई पर डॉक्टर कादर मक्सी जी सियासत जो ही किस्मती पासो आहे त हाणे सिंध जे 6 करोड़ माण्हुनि जो मादरे वतन आहे। सिंध खे मादरे वतन जो लक़ब ॾींदड़ डॉक्टर कादर मक्सी आहे। इन करे हिकु लीडर, हिकु अॻवान जॾहिं क़ौमुनि जी अॻवानी करे थो त हू वतन खे न सिर्फ़ु आजिबे ऐं ख़ुशहालीअ जे अज़ीम मंज़िलुनि ताईं वठी वञे थो पर पंहिंजनि साथियुनि खे, पंहिंजे क़ौम जे माण्हुनि खे, पंहिंजे साथियुनि ऐं पंहिंजनि दोस्तनि खे बि उन मंज़िल जे आख़िरी हद ताईं वठी वञे थो जिते सुभाणे सिंध ख़ुशहाल हूंदी, सुभाणे सिंध आजिबे जे आला मंज़िलुनि ते हूंदी। डॉक्टर कादर मक्सी साहब, तव्हां ई असांजे वतन जो मुहाफ़िज़ आहे। मां दुआ को आहियां अल्लाह ताला खे इस वॾी जमानत मोहतरम हफीज़ रहमान डेरो साहब के तहो अचन ऐं तासा मुखातिब। हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई क़ौमी शाइर हिकु, सिंधु दरिया हिकु, मकली हिकु, रनीकोट हिकु, साध बेलो हिकु आहे, कारुंजर हिकु आहे। असीं ही जेको शहीद कमार राम हुआ उहो बि हिकु आहे। इहे सभु शयूं जीअं हिकु आहिनि त सालगिरह जेका आहे उहा निज ख़ालिस हिकिड़ी समाजी तक़रीब हूंदी आहे जंहिंमें गॾिजी माण्हू जंहिंजी सालगिरह मल्हाईंदो आहे उनजो केक काटींदो आहे। पर हीअ सालगिरह ॿियनि सालगिरहनि खां मुख़्तलिफ़ आहे। हीअ सालगिरह समाजी त आहे पर निज सियासी आहे। ही सालगिरह जेका असीं मल्हायूं था अहिड़ी शख़्सियत जी जेको पाण जदोजहद बि आहे, महिमान नवाज़ बि आहे, बहादुर बि आहे, जमहूरियत पसंद बि आहे, जदोजहद कंदड़ बि आहे। सभु ख़ूबियूं हुननि में आहिनि
ऐं हू मज़ाहमतकार बि आहे ऐं हू दोस्तनि खे गॾु खणी हलण वारो बि आहे। उहा ही हिकु सालगिरह ऐं उहो डॉक्टर कादिर मक्सी बि हिकु, जंहिंजे लाइ असीं गॾु थिया आहियूं। असीं सभु हिते जमा थिया आहियूं शहीद कमाल रहमो हाल में, ऐं असीं डॉक्टर कादिर खे मुबारकबाद पेश करण जे लाइ असीं डॉक्टर कादिर मक्सी साहिब खे रुगो मुबारक पेश कोन था कयूं, पर उन सां गॾोगॾु डॉक्टर साहिब जी सिहत, डॉक्टर साहिब जे बचड़नि, डॉक्टर साहिब जी पार्टी, डॉक्टर साहिब जे कारकुन असीं सिंध लाइ ऐं डॉक्टर साहिब जे लाइ दुआगो आहे। दावत खिताब आहे तरक़ी पसंद नारी तहरीक सेंट्रल कमेटी जे मेंबर भेण सैर रिज़वी खे तहो अचे ऐं अॼो के हिन मुक़दस ॾींहं ते तव्हां सां मुखातिब थिए। अदी सैर रिज़वी साहिबा। अस्सलाम वालेकुम। ऐं छा साईं चयो आहे त करड़ा डूंगर कह घणी जिते बरपट बीरान, ससुईअ लंघियो सैयद चए मोहबत असीं मैदान, जंहिंजो आरियाणी अॻवान तंहिंजी कान्हे बाख बहीर। ऐं पंहिंजे मोहतरम क़ाइद डॉक्टर कादिर मक्सी खे जनम ॾींहं जूं 100 वाधायूं ॾियां थी। ऐं अल्लाह करे त हर घर में डॉक्टर साहब जहिड़ो जोधो पैदा थिए, जेको सिंध जे हक़नि लाइ विढ़े ऐं विढ़ंदो रहे, ऐं वरी ईअं न दानिशमंदीअ सां विढ़ंदो रहे। असां ख़ुशनसीब आहियूं सिंध में मिडिल क्लास क़यादत जी तमामु घणी जेका ज़रूरत आहे, उन सॼे कॉन्सेप्ट जो तसवर जेको आहे सो डॉक्टर कादिर मक्सी आहे। ऐं तव्हां सभिनी खे दिलि जे गहराइनि सां मुबारकूं ॾियां थी, सॼी सिंध खे मुबारकूं ॾियां थी। ख़ासि तौर ते जेके हिते अदियूं वेठियूं आहिनि उन्हनि खे डॉक्टर साहिब जे जनम ॾींहं जूं 100 वाधायूं। अचो त सभई भेणूं गॾिजी डॉक्टर कादिर मक्सी जो साथ ॾियूं ऐं सिंध जा सभई हक़ विड़ी वठूं। तव्हांजी वॾी महिरबानी। ज़िले जी तमामु घणी थो रहते हैं हैदराबाद जी, जंहिं हीअ जेको आहे सो मंडल मचायो जस लहे, तव्हांजी सभिनी जी वॾी महिरबानी। मंसूर कादिर जोड़े जो झुगी असांजी कखन पननि जी नज़र उन्हीअ में बि दुश्मननि जी, लिकी लिकी विया वकोड़े वेरी कखन ते कोसी रखी विया केरी, दुखी दुखी सां भरी पई आ ज़ुबान रत सां भरी पई आ, लुछू भला कीअं कुछू भला कीअं ज़ुबान रत सां भरी पई। डॉक्टर कादिर मक्सी साहब तव्हांजे 83वीं सालगिरह मुबारक हुजे। मां 69 में थो हलां, यूनिवर्सिटीअ में बि गॾु रहिया आहियूं। 69 में बि थो हलां। डॉक्टर साहब पंहिंजी उमिरि लिकाए थो हलाए था। दोस्तो, जिए लतीफ़ जी ॿोली मूंखां अॻु असांजो हिकिड़ो दोस्त जंहिं मूंखे अलाए कहिड़े हिदायत लाइ वञी गॾियो, जेको गवर्नर हो, चई उन जा बि गवर्नरशिप जा कार्ड हिन छपिया हूंदा। मां बि खांसि इहो सुवालु कंदुसि त पीर अली मोहम्मद राशिदी बि त तुंहिंजो जेको आहे उस्ताद हो न, सियासी उस्ताद, जंहिंजा घणा गुण ॻाईंदो हुई। हफ़ीज़ डेरो डॉक्टर कादिर साहब ऐं हिते खोड़ वेठल दोस्त, असां हिक ई दौर में पढ़िया आहियूं, यूनिवर्सिटी में रहियासीं ऐं गॾिजी सियासत कईसीं ऐं उन ई साॻे नज़रिए सां गॾु हुआसीं। साईं GM सैयद जे फ़िक्र सां गॾु हुआसीं ऐं उन दौर में बे घणा चैलेंजिस हुया, पर उन वक़्तु असां सभु कारकुन हुआसीं। लीडर असांजा के ॿिया हुआ,
जंहिंजे लाइ शायदि हफ़ीज़ चई वियोसीं के विकामी विया, के खपी विया, के काॾे विया, के काॾे विया, के क़ब्रुनि जे क़ब्रिस्ताननि जे हवाले थी विया, के काॾे हलिया विया। पर हिन जेका हिकिड़ी ॻाल्हि कई त मौजूदा दौर में जेका सियासत हले थी पई, नज़रियो अॻे नज़रिया हावी हूंदा, नज़रिया माण्हुनि जे ज़हननि ते क़ाबिज़ हूंदा। अॼु जे दौर में रुगो पैसो माण्हुनि जे दिमाग़नि ते हावी आहे। तव्हां अॼोकी सियासत खे ॾिसंदव त इन पैसे असांजे समाज खे तहस नहस सां बर्बाद करे छॾियो आहे। भाउ जो न आहे, दोस्त जो न आहे, नज़रियनि जो केर बि न आहे। ऐं हर माण्हू जेको आहे सो पैसे जे पुठियों ईअं डोड़े थो जंहिंजी का हद ऐं लाहद न आहे। असांजे दौर में असां सिंध जे कढिया हुआसीं, असां सिंध जे आज़ादीअ जे लाइ विढ़ंदा हुआसीं। अॼु माण्हू रुगो पैसे जे लाइ थो विढ़े। दोस्तो, मां डॉक्टर कादर मक्सी साहब जी सियासत जो अखियुनि ॾिठो शायदि आहे। हिते काफ़ी ॻाल्हियूं थी वियूं आहिनि। माइट जान मोहम्मद जूणे जे बि हिकिड़ी ॻाल्हि कई त उन दौर में तव्हांखे ख़बर न हूंदी त कारी मोरी कॉलेज, टेक्निकल कॉलेज सिंधियुनि जो उहो मक़तल गांव आहे जंहिंमें सिंधी ॿोलीअ जो पहिरियों माण्हू शहीद कयो वियो, अब्दुल रज़ाक सुमरो। इते कंहिं बि सिंधीअ खे दाख़िल थियण बि न ॾींदा हुआ, अंदरि अचण बि न ॾींदा हुआ। दाख़िला त परे जी ॻाल्हि आहे, पर उन जेको हिते जेको माहौल पैदा कयो वियो हो, उन माहौल खे टोड़ण, उन माहौल खे ख़तमु करण में डॉक्टर कादर मक्सीअ जो वॾो किरदारु हो। स्टूडेंट्स पॉलिटिक्स में LMC में पढ़ंदड़ हिकिड़ो डॉक्टर पंहिंजे हिकिड़ी क़ौम जे ग़रीब मिसकीन शागिर्दनि खे बचाइण लाइ उतां टोला वठी अचे हिननि सां वेढ़ांद कंदो हो। कारी मोरी कॉलेज हुजे या कहिड़ो बि कॉलेज हुजे जिथे कंहिं पंजाबी ऐं मुहाजिर जी डोमिनेंसी हूंदी, उहा डोमिनेंसी जेकॾहिं कंहिं ख़तमु कई त उहो डॉक्टर कादर मक्सी हुयो। मां तव्हांखे इहा ॻाल्हि बि ॿुधाईंदो हलां। मां जीअं चयो त असां फ़िक्री तौर ते साईं GM सैयद जा पोइ लॻो हुआसीं सभु, ऐं GSN जा जेको आहे सो कारकुन हुआसीं। मां अॼु बि चवंदो आहियां डॉक्टर साहब खे पंहिंजे निजी कचहरियुनि में त डॉक्टर साहब उहो दौर ॿियो हो, ही दौर ॿियो आहे, विचों दौर अञा टियों हो। अॼु तुंहिंजे मुक़ाबले जो को बि माण्हू सियासतदान सिंध में कोन्हे को जेको क़ौम जी रहबरी पंहिंजे फिक्री हवाले सां, पंहिंजे जेको आहे सियासी हवाले सां ऐं पंहिंजे दाहप सां करे। तव्हां ॾिठो, मां अॻ में थोरो दफ़ा हिते आयो आहियां डॉक्टर साहब जे सालगिरह में, तव्हांखे मां चई चुको आहियां हिते त ही अॼु जेके बंगला आहिनि हिते हज़ारे ऐं लखे बंगला जेके कासिमाबाद खां वठी जामशोरे ताईं आहिनि, इहो जेकॾहिं ही शख़्स न हुजे हा ऐं 30 सेट उमिरि वारो जेको साॻियो या हादसो या वाक़ियो न थिए हा त अॼु हिते सिंधी माण्हू ॻोल्हिया बि न लभनि हा। हाणे ताज़ो कुझु अरसो अॻु डॉक्टर साहब ते उन्हनि माण्हुनि इल्ज़ाम हया जेके माना त 16, 18, 20 सालनि जा, उन्हनि खे तारीख़ जी कहिड़ी ख़बर, उन्हनि खे कहिड़ी ख़बर त अॼु असां जेके अछूं ॾाढ़ियूं कयूं वेठा आहियूं, असां को आराम सां सुकून सां ज़िंदगी गुज़ारी आहे। असां जंहिं मुसीबतुनि मां, जंहिं अज़ाबनि मां ऐं जंहिं जेको आहे सो ॾुखियारियुनि मां निकिता आहियूं, अॼु जेकॾहिं तव्हांखे कुझु सुखियारियूं आहिनि ऐं तव्हां टिक टाकर बि आहियो ऐं तव्हां
फेसबुक कर बि आयो ऐं उते वेही फटाका था छॾियो उन्हनि खे तारीख़ जी का ॼाण कान्हे का ऐं जेकॾहिं ही डॉक्टर कादिर मक्सी न हुजे हा त अॼु इहे कासिमाबाद में को सिंधी बि तव्हांखे नज़र न अचे हा तव्हां हक़ीक़तुनि खे मञो ठीकु आहे इख़्तिलाफ़ थींदा आहिनि डॉक्टर साहब असां कमरे में वेही असां थोरे इख़्तिलाफ़ कंदा आहियूं असां संदुसि ते तनक़ीद बि कंदा आहियूं पर मां तव्हांखे जीअं ॿुधायो त मां 69 सालनि जो आहियां माना डॉक्टर खां सिंध यूनिवर्सिटीअ में मां सीनियर आहियां जंहिं वक़्तु डॉक्टर साहब LMC में दाख़िला वरिती उन खां अॻु में मां सिंध यूनिवर्सिटीअ जो सदर रहियुमि GS हिंदुस्तान फेडरेशन जो पर खोड़ लीडर हूंदा गुल मोहम्मद जखराणी साईं अलाए कहिड़ा कहिड़ा नाला मां खणंदो सतार मौर्यो इकबाल माना त जेको आहे सो तुंहिंजो ऐं अलाए कहिड़ा शाह मोहम्मद शाह हैदर शाह पर जंहिं ॾाहप सां जंहिं फिक्री सचाईअ सां डॉक्टर कादिर मक्सी के कमु कयो ऐं डॉक्टर कादिर मक्सी कामयाबियूं हासिल कयूं मां उनजो अखियुनि ॾिठो शायदि आहे ऐं मां अॼु हिते बि तव्हांखे ॿुधायां थो त ही भली मूंखां जूनियर हुजे पर मां अॼु बि हिनखे पंहिंजो लीडर थो मञां ही मश्करी मचाई वई आहे काॾे काथे साईं GM सैयद जो केले पर ऐं उनजे पोयां जेके तंज़ीम आहिनि उन्हनि जी लेवल छा आहे छा था कनि तव्हां अंदाज़ो कयो त हेॾो वॾो क्राउड जंहिं सिंध खे जाम करे छॾियो ब्लॉक करे छॾियो ऐं अली हसन ज़रदारी जेको खीर खपाईंदो हो उन जे चवण ते पंहिंजे दोस्तनि खे घुराए वरितऊं त तव्हां अचो इहा का सियासत आहे सिंध वधीक आहे या अली हसन ज़रदारी वधीक आहे तव्हां सोच त ॾिसो न तव्हां उन्हनि माण्हुनि जी हे जेको मतिलबु त मेडिकल स्टोर हलाईंदो हो अॼु वज़ीर आहे भली हुजे ख़बर आहे उनजी सॼी ख़बर आहे हे मेमुण जेको आहे टंडेजाम जो अकलाणी मेमुण छा आहे असां सभिनी खे सुञाणूं हिक हिक खे सुञाणूं पर छा आहे त सिधी ॻाल्हि आहे त अॼु हिकिड़ी अहिड़ी का अहिड़ी पार्टी कान्हे का बि अहिड़ो ग्रुप कोन्हे को जेको सिंध जे सियासी हवाले सां रहनुमाई करे सिवाइ हिन शख़्स जे ऐं सिवाइ हिन तरक़ी पसंद पार्टीअ जे ॿियो को बि नज़र नथो अचे बाक़ी ॻाल्हियूं त घणियूं आहिनि करे सघजनि मेरे नौ नबे सहबी ओ कह मेरी खड़ी जे अखबी सा अख वनिया दम अखबी जिए सिंध जी परदी तस्वीर ओ मां सिंध सिंधुअ जी सजाई जी जलती रुमनाई सिंध सिंधुअ जी सजाई जी जलती रुमनाई तुझो जी जलती रुमनाई दस तुझो अमड़ की रुमनाई दस तुझो जी जलती रुमनाई दस तुझो अमड़ सिंध सिंधुअ जी सजाई सिंध सिंधुअ जी सजाई